बेफिक्र अची वञी सघीं थो। ॿुधी अचो। मां चवां थो ॿुधो ॿुधो जीअं चवंदासीं तीअं कंदे ॿुधो छो पंहिंजी ज़िंदगीअ जो बोया पियो वहीं। हर नफ़्स खे मौत जो ज़ाइको चखणो आहे। उहो ज़ाइको तिखो हुजे या मिठो, हर हाल में उहो क़बूल करणो आहे। पर जेसि ताईं तूं असांजे अॻियां गोॾा न खोड़ींदे तेसि ताईं तोखे इहो ज़ाइको नसीब ई न थींदो। हिन जिस्म पंहिंजी ज़िंदगीअ में जेतिरा बि घाव ऐं ज़ख़्म सठा आहिनि, उन जे अध जेतिरा बि तूं ज़ख़्म मूंखे रसाईंदे त तूं पाण थकिजी पवंदे ऐं पंहिंजा गोॾा खोड़ींदे। बस कर, मां चवां थो बस कर। छो थो पंहिंजो पाण मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराइण ते असांखे मजबूर करीं। तूं अञा ताईं कुरड़े उठ जे नक में अञा ताईं मार विझी न सघियो। कमाल खान, तव्हां मुंहिंजे आॾो खीर पिया कबार आहियो। तव्हांजे दिल जूं उमेदूं कॾहिं पूरियूं न थींदियूं। बस बस कर बस। अॻिते हिकु लफ़्ज़ बि ज़ुबान मां कढे त खोपड़ीअ मां मिर्जालो ॿार करे छॾींदोसांइ। मां त पंहिंजे मौत खे दिल सां क़बूल करे चुको आहियां, पोइ इहो टेॼारो कंहिंखे था। इहो मौत जो ख़ौफ़ उन्हनि खे ॾेखारियो जिन खे ज़िंदगीअ सां प्यार हुजे। बस घणो थी वियो, हाणे घणो थी वियो। मां तोखे हिकु मिंट बि बर्दाश्त नथो करे सघां। कलमो पढ़ी तो या ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। कमाल खान, हलाए गोली कमाल खान। मौत कबूलींदे मुंहिंजी अख बि न आहे शिंबी। कमाल खान, तुंहिंजा हथ छो ॾकी रहिया आहिनि? हलाए गोली, मुंहिंजो सीनो हाज़िर आहे। हलाईंदुसि, ज़रूर गोली हलाईंदुसि। पुड़ा हिकु छा, हिन रिपीटर जूं सभु गोलियूं तुंहिंजे सीने में हलाईंदुसि ऐं मुंहिंजा हथ बि कोन ॾकंदा। इन खां पहिरियां जो तोखे मौत ॾेई तुंहिंजो लाश रुस्तुम हवाले कयूं, असां तुंहिंजी ज़िंदगीअ जो ॾोर रुस्तुम जी गिचीअ में विझी उनखे बांदर वारो नाच नचाईंदासीं। बांदर वारो नाच, ऐं वो नाच तोखे ज़रूर ॾेखारींदासीं। इहा तुंहिंजी भुल आहे कमाल खान, इहा तुंहिंजी भुल आहे। न अहमद खान, न न, मूंखे ख़बर आहे त रुस्तुम हिकु फर्माबरदार पीउ जो फर्माबरदार पुटु आहे। हू पंहिंजे पीउ जी ज़िंदगी बचाइण लाइ बांदर जो नाच त छा, पर पंहिंजे पेरनि में घुंघरू ॿधे असां अॻियां रंडीअ जो नाच बि नचंदो। ऐं उहो नाच असां तोखे ज़रूर ॾेखारींदासीं अहमद खान। कमाल खान, इहो नाच ज़रूर थींदो इहो नाच, पर मैखाने में न, मक़्तलगाह में थींदो। तव्हांजे लाशनि मथां मौत जो डंगो नाच कराईंदो मुंहिंजो पुटु रुस्तम खान। पर काश उन रक़्स खे ॾिसण लाइ तव्हां ज़िंदा न हूंदो। बात बंद कराए मुजीब, बात बंद कराए कुत्ते जो। केरु कुत्तो आहे ऐं केरु शींहुं आहे, इहो वक़्त ते था छॾियूं। बस कर, तुंहिंजे हिन आकड़ ऐं गुरूर खे हिकु ॾींहुं मां ज़रूर मिटीअ में मिलाईंदुसि।
हिन क़ैद वारी ज़िंदगीअ खां सुठो आहे त मौत जो अमृत थी हमेशह लाइ अमर बणिजी वञा। हिन सुॾकनि ऐं सूरनि वारी ज़िंदगीअ मां जान छॾाइण लाइ उहो रस्तो सही आहे। शायदि मुंहिंजे मौत खां पोइ मुंहिंजे पीउ खे क़दुरु पवे या कुझु ॿिया माण्हू हिन मुंहिंजी मौत मां सबक़ु हासिलु कनि त उन्हनि औरतुनि खे बि उहा ई ज़िंदगी मिलियल आहे जेका मर्दनि खे, जेतिरा मर्दनि जी दिलि में ख्वाब सजायल आहिनि ओतिरा ई ख्वाब असांजे मन में बि आहिनि। जॾहिं हू क़ैद वारी ज़िंदगी नथा गुज़ारे सघनि त पोइ असांखे छो पिया मजबूर कनि। सॼी ज़िंदगी क़ैद में गुज़ारण लाइ मां इहो क़ैद क़बूल न कंदसि। मौत खे गले लाहे हिन क़ैद जा ज़ंजीर हमेशह लाइ पाण मथां ख़तमु कंदसि। हा 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 मायरा मायरा इहो ई आख़िरी रस्तो अथई आज़ादीअ जो। हा 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 मायरा मायरा इहो ई आख़िरी रस्तो अथई आज़ादीअ जो। आख़िरी रस्तो अथई आज़ादीअ जो। अम्मा छा थियो? आख़िर ॻाल्हि छा आहे? अम्मा हिकु अहिड़ो भयानक ख्वाब हुयो जंहिं हिकु माउ जी छाती चीरे छॾी। अम्मा जेके हिन घर जा हाल आहिनि त अहिड़ा भयानक ख्वाब हक़ीक़त जो रूप वठंदे देरि कोन कंदा। न अम्मा न, हाणे मां हिते रही अहिड़नि भयानक ख्वाबनि खे हक़ीक़त जो रूप ॾियणु न चाहींदसि। जल्द में जल्द तूं ऐं मां हितां निकिरी हलंदियूंसीं। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे अम्मा, वाइदो आहे। का ख़बर नथी पवे महमूदा, का ख़बर नथी पवे त बाबा साईं किथे आहे। अल्लाह ख़ैर कंदो रुस्तम, खुदा कंदो त चाचा साईं खैरन सां घर हूंदो। जेकॾहिं बाबा साईं ओॾाहो घर आहे त पोइ मंज़ूर अचण में देरि छो कई? हिते असां पूरो मुल्क रुली चुका आहियूं, कंहिंखे बि बाबा साईं जे न अचण जी ख़बर आहे न वञण जी ख़बर आहे। रुस्तम शाम ताईं घणो करे मंज़ूर अची वेंदो। महमूदा छो न असां हली मंज़ूर जे ॻोठां थी अचूं? रुस्तम जेकर मंज़ूर आयो त पहिरियां असां वटि ईंदो। महमूद जेकॾहिं बाबा साईं जी मंज़ूर खे ख़बर पई त हू असां वटि ईंदो, जेकॾहिं हुनखे बाबा साईं जी ख़बर न पई त हू असां खां लिकंदो रहंदो ऐं असांजे साम्हूं अचण खां लवाईंदो। रुस्तम जीअं तुंहिंजी सलाह। महमूद जेसि ताईं मां मंज़ूर सां मिलां नथो तेसि ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न ईंदो। महमूद न ईंदो मुंहिंजे दिलि खे सुकून। मूंखे शक थी पियो आहे त किथे मंज़ूर असां सां चाल न खेॾी रहियो हुजे। रुस्तम मंज़ूर दोस्तीअ में दगा न कंदो। तूं नथो ॼाणी महमूद, पैसो तमामु वॾी बुरी बला आहे। भाउ खे भाउ सां विड़ाए छॾी। मंज़ूर त वरी बि दोस्त आहे। मंज़ूर खे कहिड़ी घुर्ज पई जो दोस्त जी पुठीअ में वार कंदो? घुर्जुनि जी ॻाल्हि न कर महमूद,
हिन वक्त हवस ऐं हिरस जो दौर हली रहियो आहे। जंहिं वटि जेतिरो आहे उहो घटि आहे। माण्हू पंहिंजे पापी पेट खे भरण जे लाइ रिश्तनि जे अज़मत जो क़दुरु विसारे था वेहनि। अल्लाह न कंदो रुस्तम को मंज़ूर उन्हनि मां निकिरे। जेकॾहिं मंसूर अहिड़नि लालची दोस्तनि मां निकितो महमूद, त पोइ सभ खां पहिरियां उन सां अहिड़ो अशर कंदुसि जो सिध जे सीने ते वरी अहिड़ो को गद्दार दोस्त पैदा न थींदो। रुस्तम जेकर समझी तो त चाचा मूसा खान वारनि वटि कैद हूंदो त? अलाह न कंदो महमूद, अलाह न कंदो। जेकॾहिं ईअं थियो त हू बाबा मथां जेको अज़ाब नाज़िल कंदा उहो मां ॼाणा थो। ऐं बाबा जा हीणा हद उन्हनि जो ज़ुल्म किथे था बर्दाश्त करे सघनि। महमूद, जेकॾहिं बाबा खे कुझु बि थियो, जेकॾहिं बाबा साईं खे कुझु बि थियो त मां परनि खे बायूं ॾेई छॾींदुसि, परनि खे बायूं ॾेई छॾींदुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नाराज है जा? अंदर नाराज मान आया, पर तुझे दिल में कुल्फत जा कुन्ना पिया था बड़कन। रहंदा तुझे मथे ते हथ छा फेरियो, 2000 नारी नौकरी तो के छाड़ नहीं, तो समझो तो मां वॾे जे देश जो मालिक बणिजी वियुसि। बाऊ परो अगिन गान के छड खणी बुध हाणे इहो सोच त हाणे छा करणु घुरिजे। चावरी छा तूं पंहिंजे मुंहुं ख़ुशि, मां पंहिंजे मुंहुं ख़ुशि। यार परू जन ये पाण ॿ हिक ॿिए खां अलॻि रहियासीं त पोइ यार 5 ॾींहं ॾाढा सूरनि वारा गुज़रंदा ई। कमदार हाणे पई ई न ख़बर त परियल खां सवाइ तूं अधूरो आहीं, अधूरो। भाऊ परू इन करे त चवां पियो अच त ॿई गॾिजूं पाण में त मचायूं को मुल्क में ॿाइताल। कमदार जे तूं साथ ॾियण जे लाइ तयारु हुजीं त मां 2 ॾींहनि में बंबोर खे बाहि ॾियारे ॾेखारियां। त पोइ हुकुम कर भाऊ परू त अॻ में कंहिंजूं पाड़ूं पटणियूं आहिनि। छा ॻाल्हि आहे कमदार? ज़बर आउं खणी कूड़ ॻाल्हाईंदुसि, पर बचायो त परूअ जो पंहिंजो आहे। पुछी ॾिसो न परूअ खां त बचायो तव्हांजे लाइ छा छा चवंदो थो अथे। छा थो चए असांजे बारे में? पुठ जे ॿार मूंखे ॻाल्हि कंदे शर्म थो अचे। चाचा जेकी ॻाल्हि आहे सही सही ॿुधाए। जवान पुट इहो बचायो आहे त पादरनि जे लाइक़ु, जेसि ताईं हिनखे पादर न लॻंदा न इहो सुधरंदो ई कोन। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ बचाए खे अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं जो सॼी उमिरि यादि कंदो। अच्छा था तू ये गाह खणी हली माल के दे, मां मथों पानी बंद करे अचा तो। जी बाबा।
बाबा बाबा ए ज़ालिमो खुदा जे कहर खां टिजो। ॾिस गणा असां तुंहिंजी छोकिरीअ खे हथ बि न हिलातो अचायो रड़ियूं करे असांखे ख्वार पई करे। पोइ तव्हांखे कहिड़ो लाचारो मुंहिंजी धीउ जी रस्ता रोको करण जो? असांजी मर्ज़ी आहे हे असांजूं आहिनि असांजूं असांजी मर्ज़ी आहे त कहिड़े रस्ते सां वञूं ऐं कहिड़े रस्ते सां अचूं। गलती थी सरकार, गलती थी। पंहिंजी छोरीअ जे करे तो पंहिंजो पुटु मारायो। हाणे जेकॾहिं मां तोखे मारे विझां त हिन छोरी जो आख़िरी सहारो बि खसिजी वेंदो। इन जे करे तोखे चवां थो त इजाज़त ॾे त मां तुंहिंजी छोरीअ सां निकाह विझी वठी हलियो वञा। हाकिम खान आस्ते घणो आस्ते, रड़ियूं मूंखे पसंदि न आहिनि। अॼु खां पोइ जेकॾहिं तो मुंहिंजे आॾो रड़ कई आहे न त पोइ तुंहिंजी ज़िंदगी जी इहा आख़िरी रड़ हूंदी। बाबा 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 रैसे न नंढड़े कम लाइ तव्हांजो न्यापो ई काफ़ी हुयो। न्यापो करे छॾियो आहे, मोटरसाइकिल तव्हां वटि पहुची वञे। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती, इन करे हर कम मोहबत सां करण था चाहियूं। वॾा बाबा जहिड़ा तूं मोहबती माण्हू आहीं न अहिड़ा खानो बि मोहबती माण्हू हुई ओधर ते। रैस दिलि में न कजो त हिकु ॻाल्हि चवां। हा बाबा बेधड़क थी चई ॾे। रैस मोटरसाइकिल तव्हांजे हमराहनि जी आहे या जब्बार वारनि जी आहे? बाबा मोटरसाइकिल त बोलूअ जे भाउ शमन जी आहे। बाबा साईं इतबार करो त या पट सट कर उस्ताद अली नवाज़ कणू ओधर ते गिधी आम। कुर्बान वञे ॿीहर अहिड़नि माण्हुनि खे न ॾींदा कयो त किथे मोटरसाइकिल जो सिर ई न गार थी वञेव। बाबा तो पह किथे मगती कंहिं कोंडे सां ओधर ते। बाबा खानू अॼु हिकिड़ी ॻाल्हि अव्हां खे बि मां हुज करे चवां थो, ॾिसो जवाब न ॾिजो। हुकुम कयो रैस, तव्हां जहिड़े मोहबती माण्हूअ खे केरु जवाब ॾींदो? बाबा मां चाहियां थो त तव्हांजो ऐं जब्बार वारनि जो पाण में ठाव कराए छॾियां। बाबा बाबा मां ॼाणां थो त तव्हां में ऐं जब्बार वारनि में इख़्तिलाफ़ आहिनि, पर बाबा बाबा हीअ जेका मोहबत आहे न, इन मोहबत में सभु कुझु माफ़ करे छॾिबो आहे। ऐं मां उम्मीद रखां थो त बाबा तव्हां मुंहिंजी इज़त रखंदो। रैस जेकॾहिं तव्हां मोहबती माण्हू आहियो त कुझु मोहबत असां बि कई आहे। मूंखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो, मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो। ही वठ गिलाशन, हिन जूं समूरियूं गोलियूं मुंहिंजे सीने में लाहे छॾ। पर मुरकंदे मुरकंदे जान ॾेई छॾींदुसि, तव्हांखे मयार कोन ॾींदुसि। इहो खानू खरदिमाग़ जो तव्हां सां वाइदो आहे। पर इन जब्बार मजूअ सां आख़िरी दम ताईं ठाह न थींदो, न थींदो। आख़िर छो?
ये हिन धरतीअ जा उहे नासूर आहिनि जेकी न मां जी इज़त करण ॼाणनि न पीउ जी। उन्हनि जी छप्पर छांव में हिकु मासूम भेण जो सिर बि सलामत न रही सघियो। उन्हनि अहिड़नि मासूमनि जा खून कया आहिनि जिन जी उन्हनि खे माफ़ी न बल्कि उन्हनि खूननि जी सज़ा मिलंदी, सज़ा। हारिस, जब्बार वारा माफ़ी दर खां अॻिते निकिरी चुका आहिनि। बाबा 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 असां माण्हू आहियूं मोहबती। असां त कंहिं गुनाहगार ॾोहीअ खे बि माफ़ करणु चाहियूं था तॾहिं हू पंहिंजे गुनाहनि जी तौबा करे। हारिस, ये ॿई भार कुते जे पुछ वांगुरु अथई जेकी 12 महीना नड़ में विझण सां बि सिधा न थींदा। उहे असां उन्हनि खे मौक़ो छाजो ॾियूं? सिर्फ़ हिकिड़ो मौक़ो खानू, सिर्फ़ हिकिड़ो मौक़ो। न दिलावर खान, न न, मां उन्हनि खे को बि मौक़ो ॾियणु नथो चाहियां। इहे ॿई उन वक़्त ताईं ज़िंदा रहंदा जेसि ताईं हिन ॻोठ में तव्हांजे छप्पर चांव में हूंदा। जंहिं ॾींहुं बि हिन ॻोठ खां ॿाहिरि निकिरी मैदान ते आया त कितड़ जी मौत मरी वेंदा, कितड़ जी। वॾो ज़ोरावर आहीं खानू, वॾो ज़ोरावर आहीं। अरे बाबा, मोहबती माण्हू एॾा किरोधी न आहिनि हूंदा जेॾो यार तूं थी पियो आहे। बाबा, तव्हां पंहिंजे मोहबत जे रमज़ में रहो ऐं असांखे पंहिंजी मोहबत जे रमज़ में रहणु ॾियो। अरे बाबा, असां माण्हू आहियूं मोहबती, कंहिंखे घणो तंग कयूं ई कोन। बाक़ी हा, हिकिड़ो ख़्यालु रहे त तव्हां बि असांजे हदुनि जे अंदरि कंहिंखे तंग करण जी कोशिश न कजो। हा रेज़, इहो तव्हां सां वाइदो आहे त तव्हांजे हदुनि में कंहिं मथां बि वार न कंदासीं। इहो खानो खर दिमाग़ जो तव्हां सां वाइदो आहे। बाबा वो तो सही है, पर मेरी गाड़ी दा किथे आ उधर ते? बेफ़िक्र रहो मोलू, सुभाणे ताईं गाॾी तव्हां वटि पहुची वेंदी।